मंडलीअ मां असांजा जगदीश भाई आया आहिनि। उन्हनि जो स्वागत आहे। संतन जी कला सतगुरुनि जी आशीर्वाद उन्हनि खां ई आॻियां वठी करे सुबुह जो भोग सां विधो अथई। मां बाबा पलव जो ॾींहुं आहे, भोग विझणो आहे। चयो माना मूंखे न घुराईंदो, मां तव्हांखे घुरायां, मां तव्हांखे वठणा आहियां पलव जी बि। तव्हां मालिक, तव्हांजी आदत, तव्हांजी मर्ज़ी जीअं हलाई तीअं बाबा साईं तव्हांजे दर जा बाना आहियूं। तंहिंजो असांजे माता रुक्मणी देवीअ जे दर ते असां वटि जेके पुराणियूं रिकॉर्डियूं, असांजो भगत चुनी साहब, भगवंती नावाणी, मास्टर चंद्र, घनश्याम भगत बाबा जंदा, मां जंदा, फोटू वड़ी हेड़ा प्यारा। अॼु हे ॿिया बि प्यारो, हा मां ख़बर आहे नी घनश्याम जो हिन जो तॾहिं चवां थो त अॼु हे बि सुहिणो मनीष भगत बि असां सां गॾु माना हिते यूट्यूब ते असां मौज में अची वेंदो, ॿियो छा खपे। कुझु जो बाबा हमेशह महिर हुजो। इहा ई मां चवंदी दरवेश दर में सचा जेके जीअरा छा चवंदा तव्हां जीअरा आहिनि जान केर चवे तो ही आशिक अमरंदा जीअरा घुमन जान में गुल सरंदो पर अतर न सरंदो, सरंदो चंदन पर अगर न सरंदो। ये जुड़ न वठंदा वरी अथव जोगी जीअरा न जग। हाणे भी आहिनि वेठा आहिनि। हे भगत, हे जेके गायक संतन जी गाए करे न महिमा संगत ताईं पहुचाइनि था, उन्हनि जी आस्था वधाइनि था पिया। हिननि जो केॾो वॾो योगदान आहे। उहो मां जॾहिं गुणगान कंदी न, जीअं महाराज रमेश दास ऐं बिल्कुलु हो चवंदा हुया, ब्राह्मण थी करे चवंदा आदि अखियूं बंदि हूंदियूं, चवंदो महाराज स्वामी आदि कुर्सी लॻायो। महाराज स्वामी चवंदो मुंहिंजे माता स्वरूप मुंहिंजी अम्मा थी ॾिसण थी, जबकि अम्मा पाण सां गॾु पाण ई अवराजमन करे घणेई उन्हनि जा पंहिंजे गायकीअ में ॿुधाया अथऊं, पर अम्मा सचपच चवंदी हुई हे अथव न त सिंधियत अथव, हे अथव न जीअरा। अरे चाहे आहे बि छोकिरो कंप्यूटर करे करे ड्यूटियूं करे और अॻियां सुठियूं पगारूं वठे हा, पर न जेकॾहिं जॻाइनि था न। मां दिल्लीअ वठी वियुमि, साईं जिन खे मां चयोमांनि भाई तव्हां लखे करोड़े रुपया ख़र्च करे कहिड़ा बि घुरायो, पर भगत जे लाइ शालीमार बाग में असुर आया 5 थी विया। आशिक ॿुधण वारा बि आहिनि, ईअं न आहे त को हरू भरू भई थोक पइजी वई आहे। ॿुधण वारा अॼु बि घणा आहिनि, पर छा आहे नई जनरेशन खे मनीष वारे जेसि ताईं तव्हांजो सभिनीनि जो आयल महिमाननि जो, सर्व संतनि महात्माउनि जो सभिनीनि जो तहे दिल सां धन्यवाद। ऐं ख़ासि करे असांजे प्यारा जेका इहे त्रिमूर्ति जोड़ी विजय लालवाणी, असांजो भाई साहब बि चऊं, मुंहिंजो आदरणीय वॾा भाउ बि जेके असांजा बाबा साईं जा प्यारा हुया, चवंदा अब्बा मोहन भगत जो मूंखे भॼन त हलाए ॾे। माना ॾींहुं अहिड़ो न हुजे सुबुह मंझंदि शाम जॾहिं भगत साहब खे न ॿुधनि। बाबा साईं असांजो एॾो प्यारु सिक भगत मोहनलाल मुंहिंजो प्यारो भाउ, अञा देश दुनिया में अॻियां वधे तरक़ी करे। मुंहिंजो भाउ राज माखीजा, प्यारो मनीष लाल, ऐं राति ॾींहुं मूंसां निभाइण वारो, ऐं माता रुक्मणी देवी दर सां हाणे जीअं नंढपण खां वठी करे महिनत कई अथई न, हाणे सॼो बापू पाण असां पाण चवंदा आहियूं, अम्मा चवंदी छॾी में त अॻियां वधंदे। सभु पाण वटि रखण वारा मां ॾिठा आहिनि, उहो अॻियां कोन वधिया आहिनि। असां बि बाबू हाणे ॾेई छॾियूं गिरधर जे हथ में। मंदर जी सार संभाल जीअं अॻे रखंदो हुए, हाणे पाण संभाले छॾींदो त असां ॿियनि परदेसनि देश विदेश में घुमंदासीं। जे न को हिते ई वेठा हूंदासीं त ॿिया 84 चक्कर में जाम ॼणा मूंखे चवंदा आहिनि भाई साहब तव्हां हेॾी पॉलिटिक्स में सुठा छो छॾियो, मां हिते ई वेही करे लड़ूं मुड़ूं। अॼु ॿाहिरि वेंदव त कुझु वधीक शान मान पाईंदव, कुझु सुठो गुणगान ॻाईंदव त भगत साहब ॾाढी सुठी निभाई अथई। भाई सुबुह जो बि 9 ताईं सॼी राति मूंसां जाॻियो आहे। 2 ॼणा 9 बजे मां भगत साहब मां वञा थो हाणे कलाक आराम कंदुमि, कॾहिं वञी करे पुछियो कंदुमि। सॼी राति कल्ह 3 चौथों ॾींहं खां वठी करे असांजा प्यारा आदरणीय भाई साहब मास्टर गुरुजी चित्रदास उदासी साहब जेके जन्म पत्रियूं ॾिसण सभिनीनि जी सुहिणो सुठा उपाय ॾियण हिते अचनि था पिया। निस्वार्थ भाव खां कोई छा थो रखे छा नथो रखे, उन्हनि जो उपाय मां नालो खणी करे चवाइनि था पिया। असांजी संत शिरोमणी ज्ञान गंगा जी सतगुरु स्वामी
प्रेम स्वरूप वाला हमेशा आशीष रहेरा संत एकानंद सतगुरु स्वामी देव प्रकाश महाराज आशीष बख्शण वाला प्यारो प्यारो जगदीश लाल अथा जो किशु भैया सभई प्यारो भोलेनाथ राजू जय भोलेनाथ बाहर वेठल मुझे जय कुमार नाथाणी जेको हनुमान वांगुर बाहर वेही करे सेवा कंदो आहे मुंहिंजी भाभी भाॼाई मुंहिंजी भेनर भेणियो जीजाजी जेके भी इन दर ते अची करे सेवा कनि था मां वरी चवंदुमि मां कंहिंखे चवण कोन वेंदो आहियां हाणे हिते ई सेवा कंदो आहियां चवंदो आहियां मां जंहिंखे घुराइणो थी तूं घुराइजे ऐं उन्हनि खे बि चवंदो आहियां जंहिंखे सिक हुजे पोइ भेनर हुजनि या सेण हुजनि या मिट हुजे या माइट हुजे भाई हाणे बख़्शो हिकिड़ी उमिरि थींदी आहे स्टेज थींदी आहे हाणे असां डुकूं बि कोन था पाए सघूं अॻियां वधूं हाणे जंहिंखे सिक हुजे उहो पाणे हिकिड़ो हिन मेलनि ते वरसीअ ते ऐं चौथ ते पाणी हलिया अचे उनजी आशीर्वाद उनजी कृपा सदैव रहंदी असां बि तव्हां सां निभाईंदा आहिंदासीं हे लाल कयो झूलेलाल बोलो सतगुरुदेव भगवान की जय सतगुरु स्वामी देवराम साहेब की जय सतगुरु स्वामी सर्वानंद साहेब की जय प्यारे प्यारे श्री कृष्ण गुरु स्वामी शांति प्रकाश महाराज की जय राजराम बाबा साईं देव प्रकाश महाराज की जय प्यारे प्यारे हाजराम स्वामी भगत प्रकाश महाराज की जय प्रेम प्रकाशी सतगुरु माता रुक्मणी देवी साहेबन की जय सभी जो वरी हृदय पूर्वक धन्यवाद मुझे प्यारे मूवी वाले जो भी भाई अजो कहीं एकड़े सेवा छडिया जेको कणे मा काडे गांव में और दिल तो तवा के सेवा मिलिया महादेव साईं रंग में रखींदो मा सदैव कृपा कंदी रहंदी मुखे याद आ रोड ते फुटपाथ ते सुम्ह पियो तडी मा हाथ रखे थी अॼु पहिरों दफ़ो कल उनजी गत मत हो ई ॼाणे उन पंहिंजी सेवा परे कई मां 1 मिंट न लॻायो मां मूंखे अमां ॿियो ॾेई छॾियईं पासीरो कयो उनखे साईं बख़्शे ॾींदी पर चवंदुमि इहा ॻाल्हि ऑनलाइन वरी अॼु जंहिं प्यारा हिन दुकान ते वेठो आहे न मां दिल्लीअ वेठो ख़ाली हिकु फोन कयो भाऊ जय माता रुक्मणी देवी फ़ैसिलो आहे त ॿिन्हिनि संतनि खे मां फोन कई ऐं पंहिंजे भाउ खे मां दिल्लीअ वेठो पंहिंजे भाउ खे फोन कई प्यारा सेठीअ मां पैसा कढी करे हिनखे ॾे त हे दुकान जो सौदो करणो आहे जंहिं दुकान में तूं वेठो आहे न अलाए छो मुंहिंजी आदत आहे उहो बि हिन माता रुक्मणी देवीअ ॾिनल थी ऐं जंहिं फ्लैट में वेठो आहे उहो फ्लैट बि हिन दास जी कृपा सां हिन माता रुक्मणी देवीअ जी महिर सां तोखे मिलियो थी साईं बख़्शे ॾेई तुंहिंजी गत तोखे ख़बर तूं छो न आहे पर वरी चवंदुमि खुश रहो खुशहाल रहो सदैव महिर